अस्सलाम वालेकुम सामीन। प्रोग्राम अदबी संगत सां प्रोग्राम जो मेज़बान ऐं पेशकार जिब्रान ज़ैब तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद कयूं था तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। सामीन, प्रोग्राम जी इब्तिदा में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में कलामी शाइर बज़बान शाइर में गुल कुंदर साहब जी शाइरीअ खे शामिलु कयो आहे। ऐं जीअं त फेबरवरी महीनो हली रहियो आहे ऐं फेबरवरी महीने में जेके असांजूं अहम शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे बि असां यादि कंदासूं ऐं यादि करण जो सिलसिलो इन जे करे असां रखंदा आहियूं त जीअं असांजे सामीन खे ॿुधण वारनि खे ख़बर पए त कहिड़े ॾींहं ते कहिड़ो अदीब या कहिड़ो लेखक जनमु वठे थो या असां खां विछड़ी वञे थो या असीं उन जी तहरीरुनि ते या तख़लीक़ुनि ते ॻाल्हायूं था। हिन ई महीने जी इब्तिदा में 2 फेबरवरीअ ते नाम्यारे लेखक, कहाणीकार, नावल निगार, सहाफ़ी, लिसानियात जे माहिर सिराजुल हक़ मेमण साहब जो ॾींहुं मिले थो। 2 फेबरवरी 2013 ते सिराजुल हक़ मेमण साहब असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। सिराजुल हक़ मेमण साहब जी ज़िंदगीअ ते अगरि असां नज़र विझूं था त हुननि जो तमामु घणो कमु आहे ऐं हुननि जी जेका महिनत आहे उहा असांखे मिले थी। उन जी कहाणियुनि जी तरफ़ अचूं था त अठो माण्हू, अगरि नावलनि जी तरफ़ अचूं था त तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल ऐं ॿियो केतिरो ई मवादु सिराजुल हक़ मेमण साहब जो मिले थो। जॾहिं त पाण इंतिहाई अहम उहिदनि ते रहिया पर उन जे बावजूदि सिंधी अदब जी बेपनाह ख़िदमत कंदा रहिया। सिंधी ॿोलीअ जे हवाले सां ॻाल्हि कयूं था, लिसानियात जे हवाले सां ॻाल्हि कयूं था त सिराजुल हक़ मेमण साहब जो तमामु वॾो कमु आहे। ख़ासि तौर ते अगरि तव्हां उन्हनि जो किताबु सिंधी ॿोली खणी ॾिसंदव ऐं उनखे पढ़ी ॾिसंदव त हिकिड़ो अहम ऐं वॾो नज़रियो सिराजुल हक़ मेमण साहब जो ॿोलीअ बाबति सिंधी ॿोली क़दीमी ॿोली आहे। ऐं उन किताब में ख़ासि तौर ते तव्हां पढ़ंदव त तव्हांखे ख़बर पवंदी त इंसानु ॻाल्हाइणु कीअं सिखियो। इब्तिदा खां ई उहे शयूं हुननि ॾिनियूं आहिनि ऐं आख़िर सिंधी ॿोलीअ ताईं साईं सिराजुल हक़ मेमण साहब इंतिहाई सुहिणे अंदाज़ सां किताब खे तरतीब ॾिनो आहे। ऐं साॻी किताब सिंधी ॿोलीअ खे संदन फ़र्ज़ंद अमजद सिराज अंग्रेज़ी में पिणु तर्जुमो कयो आहे। सिराजुल हक़ मेमण साहब सिंधी ॿोलीअ लाइ जेको नज़रियो पेश कयो उन हवाले सां ॿिया केतिरा ई नज़रिया असांखे सिंधी ॿोलीअ में मिलनि था। ख़ासि तौर ते असांखे मिर्ज़ा कलीज बेग साहब जो मिले थो, डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच ऐं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जेको पाण लिसानिया जो तमामु वॾो ॼाणू हो, तमामु वॾो माण्हू हो। इहे उहे माण्हू हुआ जिन इदारनि जेतिरो कमु कयो ऐं बेपनाह ख़िदमत कई, रातूं ॾींहं जागी हिननि कमु कयो। ख़ासि तौर ते असांजे बलोच साहब जो असां नालो खणूं था त लोक अदब में जेको उन्हनि जो बेपनाह कमु थियल आहे, ॿोलीअ जे हवाले सां जेको कमु थियल आहे, सुगड़नि सां जेके उन्हनि जूं कचहरियूं थियल आहिनि, जेतिरियूं बि सिन्फ़ूं असांखे लोक अदब जूं मिलनि थियूं उन मां सभ खां वधीक कमु डॉक्टर बलोच साहब जो मिले थो। ॿोलीअ जे अचूं था त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जो तमामु वॾो कमु मिले थो। अर्नेस्ट ट्रंप जो असांखे कमु मिले थो। शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग साहब जो मिले थो। सिराज बि उन ई टईअ जो लेखक रहियो आहे ऐं मां सम्झां थो त सिराज जो कमु, सिराज जूं तख़लीक़ूं अवां पढ़ियूं हूंदियूं, अवां ॾिठियूं हूंदियूं, अवां वटि उहे किताब मौजूदु हूंदा। इन ई फेबरवरी महीने में 2 तारीख़ ते नाम्यारो लेखक, कहाणीकार, नाविल निगार अयूब उमराणी असां खां रोड हादसे में वफ़ात करे वियो। ऐं अयूब उमराणी इंतिहाई बहितरीनु कहाणीकार। अगरि उन्हनि जी कहाणियूं तव्हां पढ़ो ज़मीरनि जे दुकान ते या ॿियूं तव्हां कहाणियूं पढ़ियो त इंतिहाई मुनफ़रिद अंदाज़ सां अयूब उमराणी कहाणियूं लिखियूं। अयूब उमराणी इंतिहाई तकलीफ़ुनि वारी ज़िंदगी गुज़ारी ऐं पाण बुनियादी तौर ते सिंधीअ जो लेक्चरर हुयो पर फाइनेंशियली घणे क़दुरु पोइ ते पियल हो ऐं हुन तमामु घणी महिनत कई ऐं उनजी महिनतुनि खां पोइ हू शानदार कहाणियूं लिखंदो रहियो, नाविल लिखंदो रहियो। पर हुन जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त हू पंहिंजे जीअरे पंहिंजे किताबनि खे ॾिसी सघे। पर इत्तेफ़ाक़ सां ईअं थियो त हुनजे कुझु अरसे खां पोइ किताब उहे छपिया। 2 फेबरवरी 2019 ते आमरीअ वटि थियल हादसे में अयूब उमराणी शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सेवण अस्पताल खां पोइ हैदराबाद ऐं कराची मुंतक़िल कयो वियो ऐं आख़िरकार तकलीफ़ुनि जूं सटूं न सहंदे अयूब उमराणी असां खां हमेशह लाइ जुदा थी वियो। ज़ाती तौर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अयूब उमराणी साहब सां मुंहिंजी जेका सभ खां पहिरीं मुलाक़ात थी उहा हमीद सिंधी साहब वटि आचर जे ॾींहं ते रवायती
अमित सिंधी साहब जो जेको प्रोग्राम थींदो बज़ में रूह रिहाण, जंहिंमें हिकिड़ो कहाणी सेशन रखियो वियो, जंहिंमें सिंध जे तमामु सुहिणनि कहाणीकारनि लेखकनि उन में हिसो वरितो। पहिरीं मुलाक़ात उते मुंहिंजी अयूब उमराणी सां थी, जॾहिं हुन पंहिंजी कहाणी ज़मीरनि जे दुकान ते उहा कहाणी पेश कई। अयूब उमराणी जा केतिरा ई किताब असांखे हाणे मिलनि था, ख़ासि तौर ते हुन जे विसाल थियण खां पोइ सभ खां पहिरियों हुन जो नाविल दोज़ख असांखे मिले थो। उनखां पोइ हुन जो किताबु हिकिड़ो कहाणी जो ज़मीरनि जे दुकान जे उनवान सां ई असांखे किताबु मिले थो। 1929 में अयूब उमराणी इंतिहाई ख़ूबसूरत कहाणीकार रहियो ऐं जिस्मानी तौर ते त खणी असांजा कहाणीकार लेखक असां खां हलिया वञनि था, पर तख़लीक़ुनि में हू हमेशह ज़िंदा रहनि था। फेबरवरी महीने में ई असांजी अदी नाम्यारी ब्रॉडकास्टर अदी तनवीर जुणेजा साहिबा जो जनम ॾींहुं मिले थो। अदी तनवीर जेका पाण सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर जी हैसियत सां रही ऐं घणो ज़मानो उन रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां औरतुनि जो प्रोग्राम सुगड़िन सथ में हुआ रही, मुख़्तलिफ़ सिलसिला कंदी हुई ऐं हींअर अदी तनवीर जुणे जो कराची में आहे। असां पंहिंजे हिन प्रोग्राम जे तसलसल सां अदी खे अॻुवाट खोड़ सारियूं मुबारकूं ॾियूं था। 7 फरवरी 1981 ते अज़ीम लेखक मोहम्मद उस्मान ॾीपलाई साहब जी वर्सीअ जो ॾींहुं मिले थो। मोहम्मद उस्मान ॾीपलाई साहब यकीनन उन्हनि जूं तख़लीक़ूं, उन्हनि जा किताब अवां वटि पिया हूंदा, उन्हनि जा नाविल अवां वटि पिया हूंदा, उन्हनि जा तर्जमा अवां वटि पिया हूंदा। मोहम्मद उस्मान ॾीपलाई साहब इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ सां किताबुनि खे तरतीब ॾिनो ऐं मोहम्मद उस्मान ॾीपलाई साहब जेतिरो बि कमु कयो उहो असांजी लाइब्रेरियुनि में मौजूदु आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ी रिकॉर्डिंग तव्हांखे ॿुधाईंदासूं, जंहिंमें अमर जलील साहब सिराजुल हक़ मेमण साहब बाबति पंहिंजा वीचार ॾियनि था। हिकिड़ी शाम सिराजुल हक़ मेमण साहब सां मल्हाई वई। उन महफ़िल में तमामु वॾा लेखक शामिल रहिया। आगा सलीम साहब उन महफ़िल में मौजूदु हुयो, ग़ुलाम रब्बानी आगरो साहब उन में मौजूदु हुयो। सिराजुल हक़ मेमण साहब बाबति जेके वीचार ॾिना उहे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। सामीन, सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधायूं था कलाम शाइर बज़बान शाइर गुल कुंदर साहब। लॻी मूं चोट अहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। हयाती ज़हर जहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। अखियुनि खे मूं झलियो बि हो कदम थोरो रुकिया बि आ। अखियुनि खे मूं झलियो बि हो कदम थोरो रुकिया बि आ। अलाए जे बाहि कहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। कई कोशिश घणी तुंहिंजे सहर खे मूं उतारण जी। कई कोशिश घणी तुंहिंजे सहर खे मूं उतारण जी। बुॾल हिन दिलि जी ॿेड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। शराबनि जे त धोकनि जूं डढूं कई उकारियूं थमि। शराबनि जे त धोकनि जूं डंढूं कई उकारियूं थमि। अजाई उमिरि कहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। पंहिंजे गुल खे धिकारियो तो अमीराणे अझे ख़ातिर। पंहिंजे गुल खे धिकारियो तो अमीराणे अझे ख़ातिर। अॻियां तुंहिंजे बि खेड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। हयाती ज़हर जहिड़ी आ पुॼाणी मौत ते थींदी। सामीन, असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं था हिकु यादगार प्रोग्राम जो हिसो, जंहिंमें अमर जलील साहब सिराजुल हक़ मेमण साहब बाबति पंहिंजा वीचार ॾियनि था, उन्हनि जी शख़्सियत ते ॻाल्हाइनि था। मुंहिंजे लाइ कुझु ॻाल्हियूं ॾाढियूं ॾुखियूं ज़िंदगीअ में। हिकु त ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो, ॿियो ख़त लिखणु
ऐं टियों कचहरी करणु वई। इहे टई कम ज़िंदगीअ में मूंखे आया कोन ऐं एॾो ॾुखियो लॻंदो आहे कंहिंसां ॻाल्हाइणु ऐं ख़ासि करे हीअं बि माइक्रोफोन जे साम्हूं जेतोणीकि ॿियनि खां सॼी उमिरि इहो ई कमु करायो जेको पसपर्दा मौसीक़ी जेके ॾींदा आहिनि उहे पाण अची न ॻाईंदा आहिनि। मां क्वार्टर सेंचुरी खां मथे असांजी दोस्ती थी वई आहे। दिलबर दोस्त आहे, हमेशह यादि रखंदो आहे। फ़हमीदा जी ॻाल्हि कई हिकिड़ी त सिराज खां अञा ताईं डपु हिकिड़ो हिनखे थींदो आहे घर वारनि खे सभिनी खे। मूं सिराज खे हमेशह वेल ड्रेस्ड, वेल कंपोज़्ड ऐं तमामु हैंडसम। पोइ बि अॼु ताईं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई आहे त सिराज खां डपु छो थो थिए। सची ॻाल्हि हींअर मां ॻाल्हायां थो पियो वेठो तव्हां सां, मूंखे डपु थो थिए पियो सिराज खां। पहिरियों रुॻो सिराज खे मूं पढ़ियो हो, कॾहिं ईअं फेस टू फेस मुलाक़ात कोन थी। जेतोणीकि असांजी उमिरि में 2-3 सालनि जो रुॻो फ़र्क़ु आहे, वधीक कोन्हे। पर असां सां मुराद आहे त मां ऐं मुंहिंजी वरी हिकिड़ो जेको ग्रुप पंहिंजो, असां रुॻो रांदि कई, उन में वक़्तु घणो ज़िंदगीअ जो विञाए छॾियो रांदि करे करे। हिननि पंहिंजो अदब खे ऐं पढ़ण खे ऐं तमामु सीरियस जेको कमु कयूं। साईं जमाल लबड़ो, रब्बानी, सिराज, रशीद भट्टी, रशीदा खूंट, इहे तमामु वॾा सिंधी अदब जा नाला। पर उन सभिनी में सिराज खां हिकिड़ो बाक़ाइदे जीअं हिकिड़ो फियर थिए, डपु जेको महसूसु थिए, ईअं थींदो। मुलाक़ात कॾहिं कोन थी ज़िंदगीअ में। अलाए कहिड़े नमूने कीअं थियो, छा थियो, मूंखे उन ठीकु सां मूंखे यादि कोन्हे। पर 70s अर्ली हिकिड़े ॾींहुं ओचितो अहिड़ो माण्हू जंहिंजे बारे में इहो मशहूरु हुजे त हू न कंहिंसां ॻाल्हाईंदो आहे ऐं न कंहिंसां फ्री थींदो आहे। सईद मंज़िल ते असांजो फ्लैट हुजे, सुबुह जो सिराज दरजो खोलियां त सिराज बीठो आहे। मूंखे हैरत थी, सिराज ऐं फ़क़ीरनि जे घर बाबा इहो छा आहे। ॻाल्हि केॾी अख़बार कढूं था, उन में कालम लिखो। मां हैरान थी वियुसि, मां इहे कहाणियूं वहाणियूं असां लिखण वारा हवाई क़िस्म जूं कहाणियूं अॼु अञा ताईं जेके लिखियूं थियूं वञनि कहाणियूं, उन खां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कहाणियूं थो मां लिखां। कालम छा लिखंदुसि मां। चयो तूं हुन ॻाल्हि खे छॾे ॾे, तूं कालम लिख डेली, रोज़ जो। अॼु भला कुझु सोचूं, कुझु कयूं, जी न सोचण जो वधीक कोन्हे। हीअं कर, शाम जो शीज़ान रेस्टोरेंट में अचु, 4 या 5 जो को टाइम मूंखे ॾिनई। BVS पारसी हाई स्कूल जे साम्हूं शीज़ान रेस्टोरेंट हूंदी हुई। आई स्टिल रिमेंबर, छो जो मुंहिंजी ज़िंदगी जो तमामु वॾो वाक़ियो इहो, जो अहिड़ो माण्हू जंहिंजे बारे में दिलि में इज़त हुजे, एतिराम हुजे, पर उहो एतिराम इंटरमिंगल थियलु हुजे ख़ौफ़ खां, डपु। उहो माण्हू तव्हांखे सॾे थो उते अची मूंसां उते चांहि पी ऐं फाइनली उते असां ॻाल्हाईंदासीं। मां हुते वियुसि, सिराज सां वेठुमि। उहा अलाए रेस्टोरेंट हींअर कोन्हे हुते। मूंखे उहा कुंड बि यादि आहे, ईअं गोल हिकिड़ो कैबिन वांगुरु हिकिड़ी ठहियलु हुई ऐं उन गोल सोफ़ो हुयो, राउंड हुयो। असां ॿई हुते वेठासीं। बहरहाल त इहो थियो, सिराज चयो त न जी ॻाल्हि त आहे ई कोन, मां आयुसि ई न करे त तोखे लिखिणो आहे, तंहिंजे करे न वारी ॻाल्हि कोन्हे, लिखिणो आहे। हिन ॻाल्हाइण में कुझु अहिड़ी का हुजे का जो सचपच नो चवणु ॾाढो ॾुखियो, इम्पॉसिबल थी वियो। मां चयो ठीकु आहे, शुरू था कयूं, लिखूं था। सिराज ॻाल्हि सम्झी वियो शायदि। सिराज चयो तोखे फ्रीडम आहे लिखण जो, जीअं वणेई, जहिड़े नमूने वणेई, जेकी तोखे वणे थो तूं लिख। वॾी ॻाल्हि हुई, वॾी फ्रीडम जी ॻाल्हि हुई त जेकी वणेई तूं उन में तूं लिख। त मूं उन हिलाल पाकिस्तान में डेली कालम लिखणु शुरू कयो ऐं सचुपचु हिकिड़ो अजीब क़िस्म जो एक्सपीरियंस हुजे, शुरू कयो। हाणे रोज़ त का क्रिएटिव का शइ त ज़हन में अचे कोन थी। सिराज सां उन्हनि ॾींहंनि में पहिरियों दफ़ो मुलाक़ात थी ऐं जेसि ताईं हिलाल पाकिस्तान निकिरंदी रही, मां सिराज खे वेझड़ा ई खां ॾिठो। जे कुझु ॻाल्हियूं जीअं सिखबियूं आहिनि, तीअं बाक़ाइदे मूं सिराज खां सिखियूं ज़िंदगीअ में। मिसाल तौरु हिकु ॻाल्हि जेका असां आम लिखण वारनि खे सम्झ में न ईंदी, मूं उहा सिराज खां सिखी त हिकिड़ो वॉल्यूमनस वर्क कीअं थो करे सघिजे, इहो थिए कीअं थो। सॼो ॾींहुं या त ऑफिस में हूंदो जेसि ताईं हुयो, या वकालत में सॼो वक़्तु गुज़ारे, या जंहिं महिल एडिटर थियो त पंहिंजो अख़बार सां उन सां कमु हूंदो। उनजे बावजूदि एॾियूं कहाणियूं लिखणु, डेली उन ते हिकिड़ो एडिटोरियल लिखणु ऐं पोइ नॉवल लिखणु, इहो आहे छा, इहो थिए कॾहिं थो। ख़बर तरी पई त उहे वक़्त ई के ॿिया आहिनि जंहिं महिल क्रिएटिव कमु थो थिए। उहे ई वक़्तु आहिनि जॾहिं सॼी दुनिया आराम थी करे ऐं क्रिएटर जेको आहे जाॻे थो, उहो जाॻे थो। जेसि ताईं इहा ॻाल्हि नथी थिए तेसि ताईं वॉल्यूमनस वर्क तव्हांजो नथो थिए। क्वालिटी क्वांटिटी उनजी छंड छाण पोइ वक़्तु वञी कंदो,
पर जेसि ताईं उनखे हिकिड़ो वॉल्यूम अॻियों साम्हूं नथो अचे, उहो तॾहिं थो अचे जॾहिं दुनिया सुम्हे थी ऐं कमु करण वारनि सां जाॻनि था। इहो मां सिराज खां सिखियो। उनखां पोइ मां नथो सम्झां त मूं को रातियूं सुम्हियो हुजां, अधु राति ताईं मां अञा ताईं बि हिन वक़्त ताईं बि 2-3 लॻे ताईं कमु करे पोइ मां सुम्हंदो आहियां। पोइ जेको बि कमु थिए, क्वांटिटी क्वालिटी उनजी वक़्तु जेको आहे उनजो। हाणे असांजो आगा सलीम वेठो आहे सियाफ़त में, पाण हलियो वियो आहे ऐं अख़बार जो एडिटर आहे। वॾो बदर बि अख़बार कढी ऐं असां फ़क़ीर लाशारी खे बि कढंदे ॾिठी। पर इन्हनि सभिनी खां अॻु हिकिड़ो को इनिशिएट वठंदो आहे कि उहो अॻिते खणी वेंदो आहे। असां लिटरेचर केॾो बि खणी लिखूं, कहाणियूं केॾियूं लिखूं, नॉवेल केतिरा लिखूं, हिकिड़े नॉवेल जो 1000 खनि कापियूं थी छपजनि, शॉर्ट स्टोरी जो 1000 खनि कापियूं थी छपजनि। मां सम्झां थो उनखां अॻु सिराज शायदि कॾहिं कंहिं अख़बार में कमु कयो हुजे। प्रूफ वग़ैरह पाण इहो जेका ॻाल्हि अॼु फ़हमीदा कई उहा पंहिंजी जाइ ते, पर एज़ एन एडिटर या असिस्टेंट एडिटर सब एडिटर थी वेही, पर जहिड़े नमूने उनखे, छो जो हिन में हिकिड़ी इनहेरेंट हिकिड़ी क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि जेके अक्वायर न कंदियूं आहिनि। वन इज़ बॉर्न विद इट, इनबॉर्न हिकिड़ी हूंदियूं आहिनि, कंहिंखां वठी न सघिबियूं आहिनि। जीअं आर्टिस्ट हूंदा आहिनि से बॉर्न हूंदा आहिनि। तव्हां कंहिंखे बि बुर्श कलर वठी ॾियो त तूं वञी को वॾो आर्टिस्ट थींदे ऐं उहो तूं ॿाहिरि ईंदो पोइ उहो कंदो। त सिराज में हिकिड़ी जेकी लीडरशिप जी जेका क्वालिटी ऐं एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां ॻाल्हि कयूं था, हिन माण्हू खे ख़बर आहे एडमिनिस्ट्रेशन जी, मैनेजर जी, लीडरशिप क्वालिटीज़ जी। उन्हनि लीडरशिप क्वालिटी खे, मैनेजमेंट खे उन अख़बार में विधो ऐं हिकिड़ो नओं ट्रेंड अख़बार में असांजे आयो। ऐं उन वक़्तु बि मूंखे का ख़बर कोन्हे सर्कुलेशन केतिरी हूंदी हुई, पर मां सम्झां थो एतिरी तइदाद में पढ़ी वेंदी हुई जो। ऐं उनजो तव्हां अंदाज़ो इन में लॻायो त जंहिं ॾींहुं सिराज उन खां अलॻि थियो आहे अख़बार खां, उहो अख़बार जीअं ग्राफ जेको असां ठाहींदा आहियूं, उहो ग्राफ मथों कुझु हलियो आहे त हेठि सफ़ा पट ते हलियो आहे। सिराजुल हक़ मेमण साहब बाबति नामियारे लेखक अमर फयाज़ बुर्रे साहब जो चवणु आहे त सिराज साहब मुंहिंजे ख़्याल में सिंध जो 2 या 3 उन्हनि माण्हुनि मां हुयो जेके घणरुखी हुया, एतिरा घणरुखी हुया जो न सिर्फ़ु हुन पंहिंजे कहाणीअ में, अफ़साने में, इन खां अलावा जेका हुनजी अदबी खेतर आहे, जंहिंमें हुन नावेल आहिनि जेके, उन्हनि में पाण मल्हायो। ऐं मां सम्झां थो सिंध जा सरमोड़ नावेल हुया। पर सिराज साहब जी जेका हिकिड़ी शख़्सियत जो वॾो पहलू हुनजो संदसि ॿोलीअ ते जेको नज़रियो हुन क़ाइमु कयो। सिराज साहब खां पहिरियों जेके बि नज़रिया हुया या सिराज साहब खां जे हम असर जेके बि नज़रिया हुयो, उहो सभी ईअं पिया सम्झनि त 11वीं सदीअ खां सिंधी ॿोली शुरू थिए थी पई। सिराज साहब पहिरियों माण्हू हुयो जंहिं हुन बीठल पाणीअ में पथर उछले थो पियो ऐं चवे थो पियो त सिंधी ॿोली हज़ारें सालनि खां हिन धरतीअ ते मौजूदु हुई ऐं ठेठि फितरत जे इन उसूलनि मुताबिक़ हीअ ॿोली पाण वरितो जुड़ी आहे। ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके हज़ारें सालनि खां वरी पोइ हुननि जी जेका ॿोली आहे, उनजा लफ़्ज़ आहिनि, कैफ़ियतूं आहिनि, या इनखे ईअं सम्झिजे त जेके कुदरती आवाज़नि ते मुश्तमिल जेको नज़रियो आहे, उनखे सिराज साहब हथी ॾिनी ऐं साबितुनि सां जहिड़ो कोन साबित करे ॾेखारियो दलीलनि सां त सिंधी ॿोलीअ जी जेका उसर हुई उभरणो हुयो, उन में दुनिया जी जेके महाबियूं ॿोलियूं हुयूं उहे सिंधी ॿोलीअ जो कुख मां कीअं निकिरनि थियूं पियूं। ऐं सिराज साहब जेको दलीलनि सां ऐं सिराज साहब जेको पंहिंजे उसूलनि मुताबिक़ जेको दुनिया जे मुख़्तलिफ़ नज़रियुनि खे साम्हूं रखी करे जेको पेश कयो, मां नथो पियो सम्झी सघां त सिराज साहब जहिड़ो अदीब, साॻे वक़्तु ॿोलीदान, साॻे वक़्तु हुननि जी जेको शाइरीअ ते हल्की तबाह हुन कई, लिखण जो जेको असलूब हुयुसि, हुनजी जेका ॾांहुं हुयुसि लिखण जो, त के हिकु ॿ अहिड़ा हूंदा जिन में इहो ॾांहुं, जिन में हुनजे ॻाल्हाइण जो इहो अंदाज़ हुयो, हुनजे लिखण जो इहो अंदाज़ हुयो जो सवली सिंधीअ में करे छॾियो। ऐं दुआ थो पियो घुरां त सिराज साहब जो जेको सिंधीअ में कमु कयल आहे, उनखे न सिर्फ़ु अंग्रेज़ी में पधिरो करे, जीअं हिकिड़ो किताबु आहे सिंधी ॿोलीअ ते जेको संदसी पुट जेको तर्जुमो कयो आहे, ऐं आउं सम्झां थो पियो सिराज साहब जो कमु हींअर दुनिया में फैलाइण जी ज़रूरत आहे। सिराजुल हक़ मेमण साहब बाबति डॉक्टर फहमीदा हुसैन जो चवणु आहे त सिराजुल हक़ मेमण सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो बर्ख अदीब ऐं दानिश्वर आहे ऐं हुन सिंधी ॿोलीअ जे तरक़ीअ जे लाइ, सिंधी ॿोलीअ जी मंजता जे लाइ तमामु घणियूं ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। अदब जे मैदान में हुन अहिड़ी का सिन्फ़ कोन्हे जेका छॾी हुजे। हुन में शाइरी आहे, नॉवेल आहे, कहाणियूं आहिनि,
सहाफ़त आहे, लिखण जे हवाले सां हुन तमामु घणो लिखियो आहे ऐं संदसि हिन वक़्त ताईं 40 खनि किताब जेके आहिनि से छपिजी चुका आहिनि ऐं हू सिंधी ॿोलीअ जे लाइ हुन हिकिड़ो बुनियादी ऐं तमामु सुठो नज़रियो ॾिनो हो त सिंधी ॿोली उनखे उधारी ॿोली न सम्झो वञे, कंहिं ॿी ॿोलीअ मां निकितल न सम्झो वञे। इहा हितां जी इंडिजीनियस असलोकी ॿोली आहे जेका हिन वक़्त ताईं ज़िंदा सलामत रहंदी आई आहे। न सिर्फ़ु असांजो ख़ानदान पर असांजे तालुक़ में असांजे परे जा माइट तोड़े दोस्ती यारी संदसि दोस्त सभिनी में इहो हिकिड़ो मिसाल क़ाइमु थियो आहे त हुन औरत जी तालीम ऐं औरत जी रोशन ख़्याली आज़ादीअ जे लाइ तमामु घणो पाण पतोड़ियो ऐं पंहिंजे दौर में उन ते लिखियो बि ऐं हिलाल पाकिस्तान अख़बार जे दौर में सुगड़िन सथ जे नाले सां बाक़ाइदे सुफ़ो हलायो वियो जंहिंमें सिंधी औरतुनि खे अॻिते आणण जे लाइ भरपूर कोशिशि थी हुई। सामिन प्रोग्राम अदबी संगत जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ताईं पहुचे थो। पंहिंजे मेज़बान ऐं पेशकार जिब्रान ज़ेब खे नई दुआउनि सां इजाज़त ॾींदा। शाल जिते हुजो आबाद हुजो।